जंहिं फोन में बटण ई न आहिनि उन में फीचर वरी छा हूंदा? هلا اجا الزعيم العظيم ॿियो पापा आईफोन एक्स वठी था ॾियो। छाजी पुट? आईफोन एक्स? इहो त उहो ई मोबाइल आहे न जेको थोरो महांगो ईंदो आहे, हिन में हूंदो कुझु बि न आहे। न पप्पा जाम फीचर त ज़बरदस्त टकाटक मोबाइल आहे, VIP फीचर अथनि। आईफोन एक्स तव्हां नालो ॿुधो आहे कॾहिं? पुट नालो त मां बि घणो ई ॿुधो आहे, बट इन फोन में अहिड़ो छा आहे जो मां तोखे लख रुपया ॾियां त तूं इहा फोन वठी वञी? अड़े पप्पा हिन में फेस लॉक आहे, फेस लॉक। ईअं मोबाइल पंहिंजे खीसे में कढी नी थोबड़ो ॾेखारे थी न, मुंडी मन ईअं खुली वेंदो। अड़े ॼट पोइ इहो त नुक़सानु आहे न, कॾहिं जो इमरजेंसी हुजे तूं ईअं पंहिंजे खीसे मां फ़ोन कढे सॼी खुली वञे, बैटरी होॾे सर्किट होॾे सभु कुझु बिखिरजी वञे, पोइ अॻिले जेको इमरजेंसी में तुंहिंजे कॉल करे उहो त उते मरी वञे सुकी तुंहिंजे आसरे ते। छोरा हे कहिड़ो फ़ोन तूं वठे? अड़े न पप्पा फेस लॉक आहे, उन में ईअं माना मोबाइल कढे ईअं थोबड़ो ॾेखारे नी खुली वेंदो, माना लॉक खुली वेंदी, सॼो मोबाइल न खुलंदो। फेस लॉक माना ईअं लॉक ईअं खुली वेंदो, फीचर ॾेखारींदी पंहिंजा एप्स वग़ैरह, हा ईअं खुलंदो। लॉक? छोरा अहिड़ो छा रखंदे फ़ोन में जो पंहिंजे पीउ खे बि यूज़ करणु न ॾींदे? ईअं मां तोखे लख रुपया भरे करे इहा फ़ोन वठी ॾियां ऐं सुभाणे मतिलबु तूं मूंखे हथु लाइण बि न ॾे, लॉक करणी छॾे? अलाए छा छा रखंदे छोरा फ़ोन में? ख़राबु थियो आहे छोरा, अचे न मिलंदई फ़ोन, हल इहा भुलिजी वञ सपना। अड़े न पप्पा चलो छॾियो हिन ॻाल्हि खे। ॿियो त पोयां एॾो VIP लुक शीशो अथसि, पोयां एप्पल बि अथसि, जॾहिं चाहो कॾहिं खाई सघो था। ऐं ॿियो त मेन मसइलो अॻियां बटण बि न अथसि, सिधो सेट आहे, एॾो VIP सेट आहे। अबू वठी ॾियो, महिरबानी कयो वठी ॾियो मूंखे। छा थो चए पुट? बटण बि कोन ॾिस हिकिड़ो बि? हे ॾिस नोकिया 420, हे मां 1000 रुपये में असगर प्लाज़ा मां वठी वियुमि, ठीकु आहे न? ऐं मेन ॻाल्हि हिन में बटण ॾिस, 15 खां 20 बटण आहिनि ॻण। जंहिं फ़ोन में बटण ई न आहिनि उन में फीचर वरी छा हूंदा? ऐं हिन जी मेन ॻाल्हि त बैटरी, साल में मां बैटरी चार्ज कंदो आहियां। अॻिलो जेको मुंहिंजो जनमदिन आयो न उन ते मां बैटरी चार्ज कई, वरी हाणे जेको ईंदड़ जनमदिन ईंदो उन ते मां बैटरी चार्ज कंदुमि। दम नथी पुट? 90,000 में तोखे बटण बि कान था मिलनि, ॿिया फीचर छा मिलंदा? दम कान्हे। असली आईफोन एक्स हे थी हे। अरे पप्पा चलो कैमरा आहे न मोबाइल में? कैमरा न आहे न? आईफोन एक्स जी कैमरा छा त कैमरा आहे। तव्हां एॾो परे वेंदो न तव्हांखे एॾो ई ज़ूम करे ईअं अछो ॾेखारींदी। कोई ईअं कारो हूंदो न त पंहिंजे कालू, उनखे बि अहिड़ो VIP करे ॾेखारींदी। अचो पापा एॾी VIP कैमरा अथव, अला वठी ॾियो मूंखे आईफोन एक्स, महिरबानी कयो, सवाल न कयो। पुट कैमरा खपई न? हिकिड़ो मिंट, हे ॾिस पूरा 300 मेगापिक्सल हिन में कैमरा आहे पुट। अञा छा खपई? मां त चवां थो आईफोन एक्स जो ज़िद छॾे ॾे, चओ त 1000 रुपये में अहिड़ो सेट वठी ॾियां, पूरा 5-10 साल हलंदुई। कोई चांस न आहे, आईफोन एक्स न मिलंदो पुट तोखे।